असल में मामलो इहो आहे त सभ खां पहिरियां जॾहिं ॻाल्हि ईंदी आहे मुहबत जी त आउं पंहिंजे यंगस्टर्स खे छो जो डॉक्टर आसिफ़ महमूद हिकिड़ो किताबु लिखियो आहे टीन एजर्स फ्लिंगलिंग जंहिंमें टीन एजर्स गाइड बि चयो वेंदो आहे। उन मूं चए थो त जॾहिं 13 इयर्स खां वठी 19 इयर्स ताईं जी एज हूंदी आहे उन में हार्मोनल सिक्रीशन थींदी आहे, नेचुरल आहे त उन में माण्हू अपोज़िट जेको जीन हूंदो आहे या अपोज़िट जेका जेंडर आहे उन जी तरफ़ अट्रैक्ट थींदो आहे। पर मामलो इहो आहे त उन वक़्तु असांखे ॿारनि खे प्रॉपर गाइड करणु खपे। त आउं पर्टिकुलरली गाइडेंस जे तरह नौजवाननि खे ईअं चवंदो आहियां त यार ॾिसो, सभ खां पहिरियां तव्हां पाण सां मुहबत नथा कयो, तव्हांखे पंहिंजो क़दुरु कोन्हे त तव्हां इहा एक्सपेक्ट ऐं तवको बि नथा रखी सघो त तव्हां सां को ॿियो मुहबत कंदो ऐं ॿियो को तव्हांजो क़दुरु कंदो। त फस्ट प्रियोरिटी जेका आहे उहा तव्हांखे पंहिंजी हुजणु खपे। उन खां पोइ तव्हांखे को बि जेकॾहिं ऑलरेडी अची हिन मामले में धोखो ॾिए थो, अवल त हिन एज में मुहबत कोन हूंदी आहे, इट्स जस्ट लाइक मतिलबु जेको आहे उहो हवा जो झोको आहे, तव्हांखे छुई वञे थो ऐं तव्हां उन में जेको आहे लहर में लुॾी हलिया वञो था। पोइ उन वक़्तु तव्हांखे जस्ट इहो खपे जेको प्रियोरिटी नथो ॾिए, छो जो इहा टीन एजिस में माना मेडिकली हिकिड़ो कुदरती तौर ते हार्मोनल सिक्रीशन थींदी आहे, सेकेंडरी सेक्सुअल कैरेक्टर्स अटैचमेंट चई थी सघे, अट्रैक्शन चई थी सघे, मुहबत नथा थी सघो। त उन वक़्तु आउं चवंदो यार जेको तव्हांखे प्रियोरिटी नथो ॾिए, तव्हांखे लाइक़ु नथो सम्झे, तव्हांखे मुहबत छा ॾींदो, त उन में आउं इहो चयो त जेकॾहिं तव्हांखे इहो करे त उन में ॿ शेर आउं पंहिंजा लिखिया। हिकिड़ो इहो हुयो त तू देखना एक दिन वो सोच कर उलझेगा कई बार खुद में, तू देखना एक दिन वो सोच कर उलझेगा कई बार खुद में, उठेगा तड़पेगा भागेगा और देखेगा कहीं दस्तक तो नहीं दी हमने। ॿियो इहो हुयो त तव्हांखे पंहिंजो पाण खे एतिरो क़ाबिल करणु खपे त उन जे हवाले सां इहो हुयो त तुम्हारे इस तरह ठुकराने से मुझे कोई गम नहीं, तेरे इस तरह ठुकराने से मुझे कोई गम नहीं, मैं खुद को इस काबिल बनाऊंगा, तू तो क्या तेरा शहर भी मेरे दीदार को तरसेगा। इन वक़्तु पाण खे कढी करे पंहिंजी पर्सनैलिटी डेवलप करणु हिकिड़ी वॾी शइ हूंदी आहे। उन वक़्तु जेका आहे उहा सेल्फ काउंसलिंग वॾो इम्पोर्टेंट आहे। हिकिड़ी ॻाल्हि इहा आउं बि चवंदसि त जेके माण्हू ईअं कंदा आहिनि, मतिलबु कंहिं बि हवाले सां धोखो ॾींदा आहिनि, कंहिं बि हवाले सां, रुॻो मुहबत में धोखो न आहे मिलंदो, खोड़ सारा धोखा दुनिया में हलनि था पिया, कारोबार में, बिज़नेस में पैसा खणी भॼी विधानी आहे अहिड़नि माण्हुनि खे वरी तव्हां करे ॾेखारियो ऐं थोरो वक़्त जो इंतज़ारु कयो, ॾिसो त हू कीअं था ज़लील ऐं ख़्वार थियनि।